बरसातुनि जे नतीजे में न्यू सईदाबाद तालको पाणी में बुॾी तबाह थी वियो। बरसात मुतासिरीन मेरान हाईवे ऐं क़ौमी शाहराह ते खेमा हणी पनाहगाहूं ठाहे बछड़नि सां गॾु वेही रहिया। मटियारी डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन ऐं सूबाई वज़ीर रेवेन्यू सिंध मखदूम महबूब ज़मा ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान मोहम्मद राशिद मुतासिरीन जी पनाहगाहनि ऐं कैंपुनि जो तफ़सीली दौरो करे मुतासिरीन सां मुलाक़ातूं करे इंतज़ामिया तरफ़ां मुहैया कयल सहूलतुनि बाबति मालूमात हासिल कई। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुतासिरीन असिस्टेंट कमिश्नर सईदाबाद मंसूर अब्बासी जी शिकायतूं पिण कयूं, जिन वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मा खे त एसी मंसूर अब्बासी सिर्फ़ मख़सूस माण्हुनि जी मदद करे रहियो आहे। तक जे सर्वेरी अॻवान शौकत उनड़ जे चवण ते असां हिते हफ़्तनि खां पाणी ऐं मच्छरनि में बीमारियुनि में बरसात जी तबाही खां पोइ मरी रहिया आहियूं ऐं असिस्टेंट कमिश्नर असांजे ॻोठ जे विज़िट करण लाइ तयारु कोन्हे, छो जंहिं त मिनिस्टर रेवेन्यू डिप्टी कमिश्नर खे हुकुम कयो त हुननि जी हर मुमकिन मदद करे मूंखे जल्दी इतलाउ कयो वञे।